अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। मीरपुर बठोर यूनियन काउंसिल दरिया खान सूबे में 3 आर सुम नाले के 12 आरटी ॻोठ आचर जत वटां घारो विझी वियो आहे। सवे ॻोठ ॿुॾण सां गॾु हज़ारे एकड़नि ते बीठल सारियालू फसल ॿुॾी वियो ऐं रहवासियुनि जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। यूनियन काउंसिल दरिया खान सूबे में 3 आरटी सुम नाले के 12 आरटी ॻोठ आचर जत वटां घारो विझी वियो आहे। सवे ॻोठ ॿुॾण सां गॾु हज़ारे एकड़नि ते बीठल सारियालू फसल ॿुॾी वियो ऐं रहवासियुनि जो ज़मीनी राब्तो पिणु कटिजी वियो आहे। उन लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे शाहीन न्यूज़ मीरपुर बठोर जो रिपोर्टर अशरफ चांडियो। जी अशरफ चांडियो, ॿुधाए जो वधीक तफ़सील। बठो लॻ यूनियन काउंसिल दरिया खान सो 3 आर सुम नाले 12 आरटी वटां जेको कारो लॻी वियो आहे, जॾहिं त कारो भूंगड़ो अवलटा पवण जे करे हिन सुम नाले खे जो वापसि धको ॾेई छॾियो आहे। जॾहिं हिते जेको ॻोठ बचियल जत ऐं ॻोठ आचार जत खां जेको बिल्कुलु कारो लॻी वियो आहे, जॾहिं हिते जेको 100 खां 150 जेको ॻोठ जेके आहिनि उहे बिल्कुलु ॿुॾी विया आहिनि ऐं जेको हिते सारियल फसल जेको आहे उहो बिल्कुलु पाणी जी लपेट में अची वियो आहे। जॾहिं त हिते जेके रहवासी आहिनि उनजो ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। तव्हांखे बि ॿुधाईंदो हलां त जेको घारो जेको आहे 24 कलाक गुज़रण बावजूदि रेन एमरजेंसी ऐं ड्रेनेज अमलो जेको बिल्कुलु गाइब आहे उते न पहुतो आहे। जंहिं त ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत जेको उन्हनि वरी कोशिशि करे ॿधण जी कोशिशि कई, पर उहो जेको ॿधिजी न आहे सघियो। जॾहिं 24 कलाक गुज़रण बावजूदि हिते जेको को बि सरकारी नुमाइंदो हिते न आहे पहुतो। हिते पंहिंजी मदद पाण जेको ॿधण जी कोशिशि कई, पर उहो अञा ताईं ॿधिजी न आहे सघियो। जॾहिं त हिते ॻोठाणा जेके आहिनि उहे तमामु सख़्तु मुश्किलात में मुंहुं ॾेई रहिया आहिनि।